मुस्तफ़ा जतोई 5 ॾींहनि खां पोइ घारे मुतासिन वटि पहुतो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जीटीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई 5 ॾींहनि बाद घारे मुतासिन वटि पहुतो आहे। 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हाणे छो आया हो? घारे मुतासिन पारां एमपीए खे इहो चयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जीटीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई 5 ॾींहनि बाद घारे मुतासिन वटि पहुतो आहे। घारे सबबि असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। अञा ताईं कंहिं बि माली मदद नाहे कई। मुतासिर ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। समूरनि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदुसि, उन लाइ सर्वे कराई वञे। एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। 5 ॾींहं अॻु मनड़ो मां रोड़ी कनाल खे घारो लॻो हो, जंहिं खां पोइ लॾ पलाण जो सिलसिलो बि जारी थियो हो ऐं मुतासिन जेके आहिनि उन्हनि जो नुक़सान बि थियो हो। अवां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन। हिन वक़्तु 5 ॾींहनि खां पोइ जीटीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई उते पहुतो आहे। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर गुलाम मोहम्मद। जी गुलाम मोहम्मद, वधीक अपडेट्स आहिनि? जी अवांखे ॿुधाईंदा हलूं त मनड़ भरिसां गुज़िरियल 5 ॾींहं खां रोड़ी कैनाल खे 250 फुट घारो थियो हो। घारे दौरान पाणी हेठि आयल मुतासिरीन वटि जीटीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई 5 ॾींहं मुतासिरीन वटि हथे ख़ाली पहुतो। मुतासिरीन पारां एमपीए खां सख़्तु पुछाणो कयो। हिननि चयो त 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि, मगर असांजी का बि माली मदद नाहे कई वई। ज़िले इंतज़ामिया रुगो पेट्रोलिंग करण में मसरूफ़ आहे। उन मौक़े ते आरिफ मुस्तफ़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां मुतासिरीन जी हर मुमकिन मदद कंदुसि। हिन वधीक चयो त आऊं मुतासिर थियल ॻोठाणनि खे अपील थो करियां त पंहिंजे घरनि जी मुकमल सर्वे कराइनि त जीअं कंदड़ थियल नुक़सान जो अज़ालो थी सघे। जी वरी महिरबानी। तफ़सील ॾियण जे लाइ नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। 5 ॾींहनि खां पोइ जीटीए एमपीए आरिफ मुस्तफ़ा जतोई मुतासिन वटि पहुतो आहे। नाज़रीन अवां खे